असांजो भाउ आहे यूके जो उन अमानत मोकिली असांखे 10,000 रुपया उन मां चयईं त सबील जो बि एहतमाम करायो मुहर्रम जो महीनो आहे 1,500 रुपया असां उहे सबील जा रखियासीं ऐं ही 1,500 रुपया असां फी घर ते विरायूं था 1,500 रुपया असां तव्हां लाइ खणी आया आहियूं उनखे ही 1,500 रुपया मां फी घर ते विरायां पियो हिन 1,500 मां तव्हांजी असां फी घर ते ही 1,500 रुपया रखिया आहिनि अचे ही बिस्मिल्लाह कयो ही आख़िरी बचो 1,000 रुपयो ही तव्हां वठो। अस्सलाम वालेकुम चाचा गुल सलाम साईं कीअं आहे बाबा तबियत कीअं हाणे तबियत मज़ो कोन्हे छा 12 तारीख़ चई थो 10 खां पोइ अचिजां तारा कढंदासीं दवा पई हले थी ग़रीब ते कॾहिं 100 जी कॾहिं 50 जी क़ुर्बानी करे वञनि था ॾेई था वञनि चाचा गुल ही ॾियार आहिनि जंहिं ॾियार में आज़ादारी कंदे अव्हां जो बचिड़ो नादर शहीद थी वियो उन जी अॼु कमी महसूसु थिएव थी पुट जी हिकिड़ो इटागुलो वटू लॻो पिया माल पोइ न कराईंदो साईं बचिड़ा कढो एतिरा चिमड़ी था पवनि खीचे में अमा मां सुम्ही पिया का शइ मांगी कोन्हे आयो भाटियो वाकी करे कई मां रब रब गंज ॾींदो बाबा असांजो भाउ आहे यूके जो हमेशह उहो परदेसी भाउ ग़रीबनि मिसकिननि जी सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां मदद कंदो रहंदो आहे उन अमानत मोकिली असांखे 10,000 रुपया उन मां चयईं त सबील जो बि एहतमाम करायो मुहर्रम जो महीनो आहे 1,500 रुपया असां उहे सबील जा रखियासीं ऐं ही 1,500 रुपया असां फी घर ते विरायूं था जीअं न्याज़ नंगर या बचड़नि जे गुज़र सफ़र आहे तव्हां कुझु बि अचे वठो। अस्सलाम वालेकुम पुट वालेकुम सलाम हर साल में उसा गफ़ार हिते सबील कंदो हुयो हिन दफ़े कमी महसूसु थिए थी हुनजी जी जी हा थिए थी सबील कोई कयो एतमाम तो न न न कयो अच्छा ही अमानत असांजे यूके वारे भाउ मोकिली हुई जंहिंमें असां फी घर ते 1,500 रुपया रखिया आहिनि 1,500 रुपया असां तव्हां लाइ खणी आया आहियूं उनखे दुआ में ज़रूरु यादि कजो जी जी अल्लाह ख़ुशि कंदो। अस्सलाम वालेकुम अम्मी वालेकुम सलाम कीअं आहियो अम्मी बस शुक्र आहे मालिक जो बस हले थो जान चलो अल्लाह पाक सलामत रखंदो अम्मी तव्हां मूंखे यादि हुयो हीअ अल्लाह पाक सखी बाने असांजे अमानत मोकिली हुई यूके खां ही 1,500 रुपया मां फी घर ते विरायां पियो हिन भाउ खे वठो हुन भाउ खे दुआ में ज़रूरु यादि रखिजो इंशाल्लाह यादि रखंदासीं। सोना कीअं आहियो ख़ुशि आहे तबियत सही आहे छो ॻाल्हाए नथो अॼु ॻाल्हाए न ओॾे मां सां न ॻाल्हाईंदे कावड़ियो आहे छा मां सां हा हूअं त मुंहिंजी गाॾीअ ते आराम सां वेहंदा छो न जी पुट नालो छा आहे तव्हांजो बख्तावर पुट हीअ अमानत तव्हांजे लाइ असां खणी आया आहियूं अल्लाह पाक सखी बाने असांजे यूके मां अमानत मोकिली हुई जंहिंमां 5 घरनि जे लाइ असां 1,500 रखिया आहिनि हिकु घर जो बाक़ी बचो 1,000 रुपयो उहो ॾींदासीं आख़िर में ऐं ॿिया सबील जो एहतमाम कयोसीं अचे ही 1,500 अमानत तव्हांजी अमीअ खे चइजो त हुन भाउ खे दुआ में ज़रूरु यादि रखे। अस्सलाम वालेकुम पुट वालेकुम सलाम छा नालो तव्हांजो मुरीद मुरीद अल्लाह पाक सखी बाने असांजे अमानतूं मोकिलियूं हुयूं असां फी घर ते ही 1,500 रुपया रखिया आहिनि अचे ही बिस्मिल्लाह कयो। अस्सलाम वालेकुम पुट वालेकुम सलाम छा नालो तव्हांजो सुमैया अबू छा कंदो आहे लाल गाड़ो खपाईंदो सुमैया पुट अल्लाह पाक सखी बाने असांजे अमानतूं मोकिलियूं हुयूं उन मां ही आख़िरी बचो 1,000 रुपयो ही तव्हां वठो मुहर्रम जे हवाले सां जेको बि घर जो गुज़र सफ़र वठो ठीकु आहे न ऐं जंहिं भाउ मोकिलियो उनखे दुआ में ज़रूरु यादि रखे दुआ कंदो न